घणा माण्हू अखियुनि में मिलाए ॻाल्हाईंदा आहिनि। जेकॾहिं को शख़्स अखियुनि में अखियूं घटि मिलाए त उन शख़्स खे शर्मीलो ऐं घटि एतमाद वारो सम्झो वेंदो आहे। वधीक अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाइजे त अव्हांखे नफ़्सियाती सम्झो वेंदो आहे ऐं जेकॾहिं ॿिन्ही जे विच में रहिजे त ॻाल्हि ठही बि सघे थी ऐं ड्रही बि सघे थी। पर असां ईअं करण जी कोशिशि छो कंदा आहियूं ऐं असांखे ईअं छो लॻंदो आहे त ॿिए तरफ़ ॾिसी ॻाल्हाइणु घुरिजे? इन ॻाल्हि जो जवाबु ॼाणण लाइ हिकु तहक़ीक़ थी चुकी आहे। क्यूटो यूनिवर्सिटी जे महक़क़नि जी टीम तहक़ीक़ कई ऐं मुताले लाइ रज़ाकारनि खे लफ़्ज़नि बाबति हिकु गेम खेॾण जो चयो वियो। माहिरनि मुशाहिदो कयो त जॾहिं रज़ाकारनि अखियुनि में ॾिसी ॾुखियनि लफ़्ज़नि खे हल जो जवाबु ॾिनो त खेनि उन में वधीक वक़्तु लॻो ऐं जॾहिं हुननि अखियुनि में न ॾिठो त हू घटि वक़्त में जवाबु ॾेई सघिया। मुताले मां हासिल ॼाण जी जांच बाद माहिरनि नतीजो वरितो त जॾहिं अव्हां अखियुनि में अखियूं विझी कंहिं लफ़्ज़ जो जवाबु यादि करण जी कोशिशि करे रहिया हूंदा आहियो त दिमाग़ अव्हांखे मजबूर कंदो आहे त अव्हां अखियुनि सां राब्तो हटायो त जीअं इहो रुॻो लफ़्ज़ जे जवाब ते ध्यानु ॾेई सघे ऐं अहिड़ी रीति अव्हां कंहिं लफ़्ज़ जो जवाबु ॾेई सघो था। माहिरनि मूजिबि जॾहिं अव्हां कंहिंजी अखियुनि में ॾिसी ॻाल्हाए रहिया हूंदा आहियो त इन सां अव्हांखे ॿिए शख़्स सां जज़्बाती राब्तो रखण में मदद मिलंदी आहे, पर कंहिं ॿिए तरफ़ ॾिसण सां असुल में बहितर ॻाल्हि ॿोल जा इम्कान वधी वेंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk